الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهد الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وشفيعنا ونبينا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذريته وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ومن يطع الله والرسول فأولئك مع الذين أنعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين وحسن أولئك رفيقا صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا محمد وآله وأصحابه أجمعين. معزز سامعین و ناظرین، محترم جناب قاری نواب علی اتاری صاحب جن، میلاد النبی صلی اللہ علیہ وسلم جے ان عظیم الشان محفل میں تمام سان کے شرکت کے لائے مدعو کریو، دعوت ڈنی، اللہ تعالیٰ شرکت کی توفیق نصیب فرمائی۔ قرآن کریم دی آیت سبوری مقام جی سامو تلاوت کئی آ انہوں نے بارے میں میں چند گزارشوں مقام جی سامو عرض کیا تو توجہ اے غور سا اے بدھو یہ گزارشوں کے طویل کو نہ دیو، کوشش درست مختصراً میں یہ گزارشوں عرض کیا۔ دوستو، عزیزو، مسلمان بھائیو،
तवाए सा मुसलमान आयो तवासा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हैसियत मुसलमान तवाजी असांजी सभिनी जी जिम्मेदारी आहे त तवाए सां अल्लाह रसूल जे अहकाम खे मञूं, तस्लीम कयूं, उन जे फरामीन जी इत्तिबा कयूं, इताअत कयूं। अल्लाह उन जे रसूल जो जेको बि हुक्म हुजे उन जे अॻियां सरे तस्लीम ख़ब कयूं। शरीयत कुरान सुन्नत जे साम्हूं पहले कंध खे खणो न आहे, अल्लाह रसूल जे हुक्म जे अॻियां कंध खे झुकाइणो। को माण्हू सभु मुस्लमान थियण खां बाद में मां पंहिंजी मर्ज़ी हलायां, तव्हांजी असांजी पंहिंजी मर्ज़ी कान हलंदी। तव्हां असांखे उहो ई हुकुम, तव्हां असांखे उहो ई अमल करणो आहे जेको अल्लाह जो हुकुम हूंदो, अल्लाह जे रसूल जो हुकुम हूंदो। उन जा फ़ाइदा क्या आहिनि, दुनिया में बि उन जा फ़ाइदा आहिनि, आख़िरत में बि उन जा फ़ाइदा आहिनि। पर जेको हुकुम जे इताअत खां इनहिराफ़ी कंदो, जेको अल्लाह रसूल जे हुकुमनि खां मुंहुं मोड़ींदो, उन जे लाइ सज़ा बि क़ुरान में ॿुधायल आहे। अल्लाह ताला फरमायो फलयहज़रिल्लज़ीना युख़ालिफ़ून अन अम्रिही अन तुसीबहुम फितनतुन औ युसीबहुम अज़ाबुन अलीम। अल्लाह ताला फरमायो उन्हनि माण्हुनि खे ॾिजणु घुरिजे, ख़ौफ़ करणु घुरिजे जेके रसूलुल्लाह जे अमर जी मुखालफ़त कनि था, हुज़ूर जे हुकुम जी मुखालफ़त कनि था। उन्हनि खे इहो डपु करणु घुरिजे अन तुसीबहुम फितनतुन, मता दुनिया जे अंदरि को फितनो उन्हनि खे पहुचे, औ युसीबहुम अज़ाबुन अलीम, या वरी आख़िरत में उन्हनि खे को दर्दनाक अज़ाब वरी पहुचे। इन्हनि ॿिन्ही शयुनि खां जेकॾहिं महफ़ूज़ पाण खे रखिणो आहे, आख़िरत जे अज़ाब खां पाण खे महफ़ूज़ रखिणो आहे, दुनिया जे फितननि खां पाण खे महफ़ूज़ करणो आहे, त पोइ अल्लाह रसूल जे हुकुम जी इताअत करणी आहे। तव्हां असां मुस्लमान सदायूं अल्लाह रसूल जे हुकुम ते अमल न कयूं, क़ुरान जे हुकुम ते अमल न कयूं, अल्लाह जी इताअत जो जज़्बो न रखो, रसूलुल्लाह जे इताअत जे लाइ कुझु बि न कयूं, पोइ असां तव्हां ज़ुबानी ठला मुस्लमान थींदासूं। हक़ीक़त इस्लाम जी असां में आई कान, ईमान जी हक़ीक़त चाशनी असां महसूसीअ लाइ कान कई आहे। छो त जेको ईमान इस्लाम जे मिठास खे महसूस कंदो आहे, उहो अल्लाह रसूल जे हुकुम जे इताअत खां मुंहुं कोन मोड़ींदो आहे, बल्कि अल्लाह रसूल जे हुकुम जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी कोशिश कंदो आहे। तकब्बुर, गुरूर ऐं सीनो पंहिंजो क़ुरान सुन्नत जे साम्हूं हीअ साए कोन बीहंदो आहे, बल्कि पंहिंजे पाण खे अल्लाह रसूल जे हुकुम जे अॻियां झुकाईंदो आहे। हेॾा ॿुधी हिन कन खां कढण जी कोशिश न कयो, ऐं हेॾे होॾे निहारण जी बि तव्हांखे ज़रूरत कान्हे का। जंदो घड़ियो वियो पर तवज्जो सां वेही करे ॿुधो। मां जो कलाक वेही करे ॻाल्हायां, तव्हांजो तवज्जो ई न हुजे त मुंहिंजे रड़ण करण जो फ़ाइदो कोन्हे, तव्हांजे वेहण जो को मक़सदु कोन्हे। मक़सदु तॾहिं आहे जॾहिं माण्हू थोरो वक़्तु वेहे, लेकिन ॿुधे तवज्जो सां ऐं उन खां बाद में अमल जी कोशिश करे। दुरूद पढ़ो त मां आयत पढ़ी उन जो तर्जुमो पेश करे उन जे मुताबिक़ अर्ज़ कयां थो। सभई पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह।
والرسول فأولئك مع الذين أنعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين. बड़े आवाज़ से सुभान अल्लाह ताला फरमाए तो देखो अल्लाह जी इताअत करे थो ऐ रसूल जी इताअत करे थो अल्लाह जो हुक्म में मने रसूलुल्लाह जो हुक्म में मनी दुआ इनाम उन जो कढ़वा अल्लाह ताला फरमायो फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम अल्लाह जे रसूल जी इताअत करण वारा उन्हनि सां गॾु हूंदा जिन जे मथां अल्लाह नेमत फरमाई। खुदा उन्हनि खे उन जमात जी मईयत नसीब फरमाईंदो उन जमात सां गॾु रखंदो जय जमात जे मथां अल्लाह पंहिंजो नेमतूं फरमायूं आहिनि। खुदा जे मथां पंहिंजो इनाम फरमायो इहो इनाम उन्हनि माण्हुनि जो आहे जेके अल्लाह जी बे इताअत कनि रसूलुल्लाह जी बे इताअत कनि अल्लाह जे हुक्म खे बि मञनि रसूलुल्लाह जो हुक्म बि मञनि पोइ जेको अल्लाह रसूल जो हुक्म मञण वारो आहे इताअत करण वारो आहे खुदा खे उन्हनि सां गॾु रखंदो आहे जिन जे मथां खुदा ख़ुदि नेमत इताअत कीअं हूंदी उहा इताअत अल्लाह रसूल जे हुक्म जी कीअं करणी आहे मां थोरो उन जे लाइ मिसाल थो ॾियां तवजो हेॾे कयो वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह हदीस जो एक मिसाल तो दिया जामे तिरमिज़ी जी हदीस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हजरत उमय्या बिन काब रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए तो मां नमाज पढ़ी रहियो हुयुसि तो मैंने नमाज अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम के सजो उमय्या हेॾिया हालांकि मां नमाज पढ़ी रहियो आहियां तकबीरे तहरीम थी वई अध बजो नमाज में बीठो आहियां ओॾा रसूलुल्लाह जो सद थियो तो उमय्या हेॾे आ मां सोचण लॻुसि त नमाज में बीठो आहियां भला नमाज खे मुकम्मल कयां उन खां बाद में रसूलुल्लाह जे हुज़ूर में हाज़िर थियां थो नमाज खे मूं छॾियो कोन जल्दी जल्दी वो नमाज खे मुकम्मल कयो नमाज मुकम्मल करण खां बाद में रसूलुल्लाह जे दरबार में हाज़िर थियुसि अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो भैया जॾहिं मूं तोखे सॾु कयो हो त तो ॿुधो हुयो या न अर्ज़ु की या रसूलल्लाह ॿुधो हुयुमि पोइ छाजे लाइ हाज़िर कोन थिए या रसूलल्लाह नमाज़ में हुयुसि मूं चयो कि नमाज़ खे छॾियां या नमाज़ खे जल्दी मुख़्तसर करे हुज़ूर जे दरबार में वञां नमाज के छॾण जे बजाय जल्दी जल्दी नमाज पढ़ी मां अव्हां जे हुज़ूर में आयो आहियां हुज़ूर फरमायो छा तो अल्लाह जो क़ुरान पढ़ियो आहे अल्लाह ताला तो फरमायो त या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तजीबू लिल्लाहि व लिर्रसूल इज़ा दाअकुम ऐ ईमान वारो जॾहिं अल्लाह ऐं उन जे रसूल जो सॾु थिए त उन वक़्त में फौरन हाज़िर अल्लाह जो सॾु थिए अल्लाह जे रसूल जो सॾु थिए फौरन हाज़िर थियो अल्लाह जो जेको सॾु थींदो न उहो हुज़ूर जे वास्ते सां थींदो ये सिद्धो त कंहिंखे बि सॾु कोन थींदो अल्लाह जे तरफ़ां जेको अल्लाह जे तरफ़ां खां सॾु थींदो